वफ़ाक़ी हुकूमत जो हमास अफ़गान इस्माइल हनिया जी शहादत ते सुभाणे समूरे मुल्क में योमे सोग मल्हाइण जो ऐलान। जुमे जी नमाज़ खां पोइ इस्माइल हनिया जी गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। पार्लियामेंट में फ़लस्तीनियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ ठहराउ बि पेश करण जो फ़ैसिलो। फ़लस्तीन जी मौजूदा सूरत-ए-हाल ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि हुकूमत ऐं इत्तेहादनि जो इजलास। 9 महीननि खां हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि मथां इसराइली बर्बरियत ऐं इस्माइल हनिया जी शहादत ते ॾुख ऐं कावड़ जो इज़हार। फ़लस्तीनियुनि खे इमदादी सामान जी फ़राहमी जारी रखण ऐं ज़ख़्मी फ़लस्तीनियुनि खे इलाज लाइ पाकिस्तान आणण जो फ़ैसिलो। फ़लस्तीनियुनि जे मेडिकल जे शागिर्दनि खे पाकिस्तान जे कॉलेजस में इमदादी बुनियादुनि ते दाख़िलाऊं ॾियण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इजलास में चयो वियो त इस्माइल हनिया जी शहादत वारो वाक़ियो ख़िते जो अमन तबाह करण जी साज़िश आहे। इसराइल गॾियल क़ौमनि जे ठहराउनि, आलमी अदालत जे फ़ैसिलनि ऐं आलमी क़ानूननि जा पखिया उडेड़े छॾिया आहिनि। आलमी बिरादरी हाणे बि चिटो मौक़िफ़ इख़्तियार न कयो त आलमी क़ानून ऐं इदारनि जी हैसियत सवालिया निशान बणिजी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इसराइली बर्बरियत खे समूरी उम्मत मुस्लिमा लाइ गणती जोॻो करार ॾेई छॾियो। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त नेतन्याहू वेशीपण ते लही आयो आहे। तेहरान में रॉकेट ज़रिए इस्माइल हनिया खे शहीद करे आलमी कानून खे पेरनि हेठां लताड़ियो वियो। इसराइली जारियत सबबि हेल ताईं 40,000 खां वधीक बेगुनाह फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। शायदि ई तारीख़ में अहिड़ा वाक़िया कंहिं ॾिठा आहिनि। अहिड़े वाक़िए ते दुनिया जी ख़ामोशी गणती जोगी ॻाल्हि आहे। हमास जे शहीद सरबराह इस्माइल हनिया जी जनाज़े नमाज़ तेहरान में अदा करण बाद मढ़ क़तर पहुचायो वियो। तदफ़ीन सुभाणे क़तर जे गादी वारे शहर दोहा में कई वेंदी। शहीद इस्माइल हनिया जी जनाज़े नमाज़ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामना ए पढ़ाई। गुज़िरियल ॾींहुं इसराइली हमले में इस्माइल हनिया पंहिंजे गार्ड समेत शहीद थी वियो हो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामना इसराइल ते सिधी रीत हमलो करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। हमास पारां बि शहीद हनिया जे क़त्ल जो पलांद वठण जो ऐलान थियल। संगरार मां 3 साल अॻु अगवा कयल प्रिया कुमारी जे वेझो पहुचण वारी सिंध पुलिस जी दावा कूड़ी निकिती। केस में हेल ताईं का बि अॻभराई न थियण जो इंकशाफ। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ पुलिसी कार्रवाइनि बाबति रिपोर्ट ह्यूमन राइट्स कमीशन खे पेश। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त प्रिया कुमारी जी ॻोल्हा लाइ मुल्तान, खानेवाल, बहावलपुर ऐं रहीमयार ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन करे 2 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पंजाब जे अहम हंधनि ते पेनाफ्लेक्स ऐं पंपलेट लॻाया विया। ॼाण ॾींदड़नि लाइ इनाम जो ऐलान बि कयो वियो। 22 शकी जवाबदारनि जा जुज़ा लम्स माणिया विया, जिन मां 13 माण्हुनि जी रिपोर्ट नेगेटिव आई ऐं 9 जी रिपोर्ट अञा रहियल आहे। संगरार जे सैयद ख़ानदाननि जे 40 मुलाज़िमनि खे हिरासत में वठी जांच में शामिल करे बयान कलमबंद कया विया। 1030 शकी माण्हुनि खे जांच में शामिल कयो वियो। संगरार जे आसपास वारनि इलाइक़नि में 415 घरनि जी तलाशी वरिती वई। संगरार जे 190 घरनि जी तलाशी वरिती। 300 घरनि खे कुतनि जी मदद सां सर्च कयो वियो। प्रिया जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। पंजाब में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। लाहौर में बरसात जो 44 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। पाणी शहर जे अस्पतालुनि ऐं घरनि में दाख़िल। मुख़्तलिफ़ हादसनि में 2 ॼणा फौत। शहर जा अक्सर अंडरपास पाणीअ सां भरिजी विया। हेठाहीं वारनि इलाइक़नि में बि पाणी बीठल। शेखुपुरा, कुसूर, जहलम, रावलपिंडी में बि बरसात केतिरनि इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो। इस्लामाबाद, केपी ऐं बलूचिस्तान समेत मुल्क जे मथांहनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि लैंडस्लाइडिंग। उतरनि इलाइक़नि में केतिराई सयाह फाथल। चौमासे जे बरसातुनि जो ताक़तवर सिस्टम सिंध में दाख़िल। मौसमियात खाते सुभाणे खां 6 अगस्त ताईं सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त तेज़ बरसातुनि सबबि दादू, कंबर, शहदादकोट, जैकबाद ऐं जामशोरो में ॿोॾ वारी सूरत-ए-हाल पैदा थी सघे थी। 3 खां 5 अगस्त ताईं कराची में बि तेज़ बरसात जो इम्कान आहे। कराची में
गुजरल रात खां वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो सिलसिलो जारी, मौसम खुशगवार थी वई। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती लाज़वाल आहे। पिशाम वाक़े में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार थी चुका। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जी भी कोशिश कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद आयल चीनी वफ़द खे ख़िताब। वज़ीर आज़म चीनी वफ़द खे भलीकार कंदे चयो त चीनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ नेक्टा इख़्तियारनि सां राब्तो आहे। मायूसी पखेड़े ईंदड़ ॿुधी छॾनि त मुल्क खे कुझु बि न थींदो। मुल्क ते 130 अरब डॉलर कर्ज़ आहे। मुल्की मईशियत में सलाहियत मौजूद आहे, रुगो रंडगू ख़त्म करण जी ज़रूरत आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त महदूद वसीलनि बावजूद तरक़ियाती मंसूबनि ते कमु जारी आहे। मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलियो मुल्की मईशियत जी बहितरीअ लाइ कमु कयो। सीड़पकारनि लाइ आसानियूं पैदा करणियूं पवंदियूं। सीड़पकारनि लाइ आसानियूं हूंदियूं त मुल्क में सीड़पकारी थींदी। पाकिस्तान व्याज जी मद में IMF खे 3 अरब 60 करोड़ डॉलर अदा करे छॾिया। दस्तावेज़नि मूजिब IMF खे अदा कयल रक़म पाकिस्तानी सिक्के में 1004 अरब रुपयनि खां वधीक थिए थी। गुज़िरियल 4 सालनि दौरान पाकिस्तान 6 अरब 26 करोड़ डॉलर खां वधीक कर्ज़ वरितो। 3 सालनि में IMF खां तक़रीबन 29 अरब डॉलर कर्ज़ वरितो वियो। गुज़िरियल 4 सालनि में IMF खे 4 अरब 52 करोड़ ऐं 85 लख डॉलर वापसि कया विया। 4 सालनि दौरान IMF खे 1 अरब 10 करोड़ डॉलर खां वधीक व्याज अदा कयो वियो। सुप्रीम कोर्ट शरीयत अपीलेट बेंच जोड़े वरिती। अरशद शरीफ कत्ल केस जी ॿुधणीअ लाइ बि लार्जर बेंच क़ाइम। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सदारत में प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जे इजलास में शरीयत अपीलेट बेंच जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी वई। जस्टिस नईम अख्तर अफ़गान, जस्टिस शाहिद बिलाल हसन, डॉक्टर मोहम्मद ख़ालिद मसूद ऐं डॉक्टर किबला अयाज़ बि शरीयत बेंच जो हिस्सो हूंदा। ब्याज वारे निज़ाम ख़िलाफ़ वफ़ाक़ी शरई अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील बि शरीयत अपीलेट बेंच ॿुधंदी। सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस जी ॿुधणीअ लाइ बि जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच क़ाइम। सदर आसिफ अली ज़रदारी सां वापारियुनि जे वफ़द जी मुलाक़ात। वापारियुनि बिजली अघनि में वाध समेत तवानाई शोबे जा मसला हल करण जी दरख़्वास्त कई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हू पाकिस्तान में कारोबारी इदारनि जे मसलनि खां वाक़िफ़ आहे। मसला हल करण लाइ संदसि ऑफिस जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। तवानाई शोबे में सुधारण जी ज़रूरत आहे। जमात इस्लामी पिंडी में लॻल धरणे खे हुकूमत हटायो तहरीक में तब्दील करण जो इशारो ॾेई छॾियो। अमीर जमात इस्लामी हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त जेसीं ताईं IPPs वारे मुआहिदे ते नज़रसानी न थींदी तेसीं ताईं धरणो ख़त्म न थींदो। हुकूमत मुतालबा पूरा न कया त धरणो हुकूमत हटायो तहरीक में तब्दील थी वेंदो। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर जी निशानदही ते एक्शन। 2 भेरा बदली थियण बावजूद चार्ज न छॾींदड़ माइंस एंड मिनरल्स जे SHO गोस बख्श अवान खे हटायो वियो। सब इंस्पेक्टर ज़ाहिद कुंवारो खे SHO माइंस एंड मिनरल तौर चार्ज संभालण जी हिदायत। 2 भेरा हटाइण बावजूद कुर्सी न छॾींदड़ माइंस एंड मिनरल्स जे SHO बाबति दी मिरर प्रोग्राम में इंकशाफ थिया त हू 2 भेरा बदली थियण बावजूद चार्ज छॾण लाइ तयार नाहे। इंतज़ामिया नेठ नोटिस वठंदे खेसि उहिदे तां हटाए छॾियो। कराची में सिंध पुलिस जो 15 एमरजेंसी कॉल सिस्टम बहिजी वियो। 6 कलाकनि खां 15 सर्विस मुअतल।
शहरी इमरजेंसी में पुलिस के कॉल कंदा रहा पर का भी मोट न मिली। 15 इमरजेंसी ते कॉल करण सां को बि नुमाइंदो राब्ते में नथो अचे। मिली नगमा हलण लगा। ज़रियन मूजिब केतिरनि ई महीननि खां 15 कॉल सिस्टम मुतासिर ऐं मोबाइल गाड़ियूं बीठल आहिनि। 15 ऑपरेशन मैनेजर तकदीर आलम जो चवणु आहे त कुझु फनी मसलनि सबबि 15 सिस्टम वेझी वियो हो, जंहिंखे बहाल कयो वियो आहे। लाइनूं बिज़ी हुजण सबबि शहरनि सां राब्तो घटि थी रहियो आहे। जल्द समूरियूं लाइनूं ठीक थी वेंदियूं। ऐं भारतीय रियासत हिमाचल प्रदेश जे शहर शिमला में क्लाउड बस तबाही मचाए छॾी। केतिरनि इमारतूं बरसाती पाणीअ में लुढ़ी वयूं। मुख़्तलिफ़ हादसनि में 32 ॼणा फोत, 100 खां वधीक माण्हू गुम थी विया। भारतीय शहर नई दिल्ली में बरसातुनि जो 14 वरियनि जो रिकॉर्ड टुटी वियो। रोड रस्ता पाणी हेठि केतिरा इलाइक़ा ॿुॾी विया।